जी असल में हिन वक़्तु जेका एग्रीकल्चर लाइ जेको टोटल हिकु 11.858 बिलियन जेके रखिया विया हम्म। आहिनि, जेके मां सम्झां थो त इहो अमाउंट जेको आहे हिन खां वधणु घुरिजे हा। छो जो जेको एग्रीकल्चर आहे उहो कंहिं बि इकानमी जो बुनियादु आहे। जेकॾहिं हम्म। तव्हां एग्रीकल्चर जेको आहे तबाह बर्बाद हूंदो, ज़ाहिर आहे तव्हां कॾहिं तरक़ी कोन था करे सघो। तव्हांजी एसएमई जे हवाले खां ॻाल्हि थी वई, एसएमईस में बि तमामु घणी शयूं जेके आहिनि हम्म। सो एग्रीकल्चर में हम्म। वञनि। लेकिन एग्रीकल्चर जी ॻाल्हि कोन, एग्रीकल्चर में खोड़ सारा कापोर्ट अचनि था। ज़री ज़मीन आहे, तव्हांजी फॉरेस्ट्री आहे, तव्हांजी जेको आहे पोल्ट्री आहे, तव्हांजी खोड़ सारा इहे सभु इन एग्रीकल्चर में अची था वञे, फिशरीज़ में बि इन में बि अची वञे। त हाणे तव्हां ॾिसो त एसएमईस जेको आहे, जेके तव्हां तरक़ी या लार्ज मैन्युफैक्चरिंग सेक्टर जेको आहे उहो तक़रीबन जे 23% जेको आहे उन में कमी आई आहे असांजी एलएसए में। इहे सभु सेक्टर जेके आहिनि इहे सभु डिपेंड कनि था तव्हांजी एग्रीकल्चर। जेतिरो एग्रीकल्चर तव्हांजो वधीक बहितर हूंदो हम्म। ओतिरो वधीक तव्हां तरक़ी करे सघंदो। इन हवाले खां ॾिसो त नीदरलैंड आहे ऐं ऑस्ट्रेलिया आहे। हम्म। हाणे इहे